पूज्य दादाजी साल गुज़री विया आहिनि, साल गुज़री विया आहिनि, पर अञा ताईं जोत जो दर्शन ऐं अनहद शब्द ॿुधण कोन थो अचे। कृपा करे असांखे सेखारींदा ऐं असांजे अंदरि रोशनी जगाईंदा। साल भल गुज़री वञनि ताईं पंहिंजो अभ्यास कंदा रहो, अभ्यास कंदा रहो ऐं कुझु एक्सपेक्ट न करियो। गीता जी पहिरीं पहिरीं सिख्या जा श्री कृष्ण अर्जुन खे ॾिए थो सा हीअ आहे, टू वर्क यू हैव द राइट बट नॉट टू द रिज़ल्ट देयर ऑफ। कमु तोखे करिणो आहे, कमु तूं कंदो रह, पर का बि उमेद न रख। उहा उमेद मूं में आहे, उहो मुंहिंजो कमु आहे त मां तोखे जे उन कम जे बदिले में छा ॾियां उहो मुंहिंजे हथ में आहे। इन करे तव्हां अभ्यास कंदा रहो, अभ्यास कंदा रहो। शायदि प्रभुअ खे ख़बर आहे त भई मां ध्यान में वियां थो, मां प्रभुअ खे पुकारियां थो, मां प्रभुअ खे प्रार्थना करियां थो ऐं मूंखे ज्योत जो दर्शन मिले थो ऐं मूंखे अनहद शब्द ॿुधण में अचे थो। प्रभुअ खे शायदि ख़बर आहे त जे मुंहिंजी इहा हालत थी मां अभिमान में अची वञा। केतिरा माण्हू अभिमानी थी पवंदा आहिनि। इन करे केतिरनि माण्हुनि खे ख़ासि करे हिन कलयुग में जेके भक्त प्रभुअ जा आहिनि, उन्हनि भक्तनि खे प्रभु जेसिताईं हिन शरीर में आहिनि उहे भक्त न कि अनहद शब्द थो सुनाए, न कि उन्हनि खे अंतर ज्योत थो ॾेखारे, पर शायदि अंतकाल जे वक़्तु हू ज्योत जो दीदार कनि था ऐं ज्योत में घिरी वञनि था। जीअं अभिमान जो वीचार न थिए। वॾे में वॾो दुश्मन असांजो अथव अभिमान। इन अभिमान खां प्रभु असांखे परे रखणु थो चाहे। असांजे भले लाइ असांखे ज्योत जो दर्शन नथो ॾिए, असांजे भले लाइ असांखे अनहद शब्द नथो सुनाए, पर सुनाईंदो ज़रूरु। असीं पंहिंजो अभ्यास कंदा रहूं, प्रभु अभ्यास कंदा रहूं हिन भावना सां, प्रभु ही मुंहिंजी भेट आहे तुंहिंजे चरणनि में, कृपा करे क़बूल कजांइ। कल्ह मूं तव्हांखे ॿुधायो न त शायदि कमाई हिक जी ॿिए खे प्रभु ॾेई थो छॾे। छो त असीं प्रभुअ खे त अर्पण कयूं न। असांजे प्रभुअ खे अर्पण कई त असांजी कोन थी, प्रभुअ जी थी। प्रभु छा बि करे। इन करे तव्हीं पंहिंजो अभ्यास कंदा रहो, कंदा रहो, कंदा रहो ऐं सब्र न विञायो, सिदक न विञायो।